नमस्कार, जय झूलेलाल दोस्तों। स्वागतम सुस्वागतम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो सिंधी फनकार, सिंधी सिंगर सरल रोशन, मुंबई महाराष्ट्र मां तव्हांजे विच में जुड़ियो आहियां हिन सुहिणे प्रोग्राम में, जंहिंजो नालो आहे मास्टर रांझन सिंधु भवन प्रेज़ेंट्स फादर्स डे म्यूज़िकल धमाका बाय सरल रोशन। ऐं दोस्तों, सभई मूंसां जुड़ी वञो जेतिरा बि मास्टर रांझन साहिब जा प्रेमी आहिनि ऐं सिंधी संगीत जा प्रेमी आहिनि, झूलण साईं जा प्रेमी आहिनि, सभई कमेंट कंदा हलो ताकि मुंहिंजी आवाज़ अचे पई। पहले टेक्निकल असां सभु शयूं ॾिसी वठूं, मुंहिंजी आवाज़ तव्हांखे परफेक्ट अचे पई। प्लीज़ कमेंट करे ॿुधायो। जेतिरा बि असांजा हिन सुहिणे पेज ते जुड़िया आहियो सभिनी जो मां तहे दिलि सां स्वागत थो करियां। ऐं दोस्तों, सभिनी खे हैप्पी फादर्स डे चवंदुसि, क्योंकि पिता रोटी है, पिता कपड़ा है, पिता मकान है और पिता बच्चों के खिलौनों को जो लाता है वही इंसान है। तो पिता फादर्स जेके बि आहिनि सभिनी खे सैल्यूट कंदुसि। ऐं दोस्तों, सभई मूंसां जुड़ी वञो, प्लीज़ मूंखे कमेंट करे ॿुधायो तव्हांखे मुंहिंजी आवाज़ अचे पई। अॼु हीउ सुहिणो प्रोग्राम फादर्स डे स्पेशल आहे मास्टर रांझन सिंधु भवन पेज ते। ऐं मूंखे यादि थो अचे दोस्तों कि वॾी कोइंसिडेंस जी ॻाल्हि आहे कि अॼु खां कुझु साल पहिरें 2015 में मां हिन ई फादर्स डे ते मास्टर रांझन भवन उल्हासनगर में मां परफॉर्म कयो हो। ऐं अॼु वरी कुझु सालनि खां पोइ, आई थिंक 2015 ऐं 7 सालनि खां पोइ, आफ्टर 7 years मूंखे अॼु मौक़ो मिलियो आहे सेम फादर्स डे ते हिन वर्चुअल ऑनलाइन शो जे थ्रू। त शंकर जेसवानी जी जो स्वागत आहे, संगीता सुखवानी, संगीता दीदी तव्हांखे चरण स्पर्श थो करियां। थैंक यू सो मच, तव्हां जुड़ी विया। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां संगीता दीदी जो ऐं उनखां पोइ दादा मोहनदास जी जो, जिन्हनि मूंखे मौक़ो ॾिनो। ऐं दोस्तों, सभिनी खां पहिरियों मां साईं रोचलदास साहब जे चरणनि में नमन कंदुसि। मां चवंदुसि साईं रोचलदास साहब की जय। साईं रोचलदास साहब मास्टर रांझन साहब, सूफ़ी कवि मास्टर रांझन साहब जा गुरु हुआ। ऐं गुरु बिन त गत नाहे, चवंदा आहिनि गुरु बिन ज्ञान नाहे, गत नाहे। त दोस्तों, अॼु जो प्रोग्राम मां स्टार्ट कंदुसि। प्लीज़ तव्हां कमेंट कंदा हलो। तव्हांजा कमेंट, तव्हांजा शेयर मुंहिंजे लाइ मायने रखंदा आहिनि। हिन प्रोग्राम खे तव्हां तमामु शेयर कयो, छो जे तमामु सुहिणो सिंधी संगीत मां पेश करण वारो आहियां। अचो, जेसि ताईं सभई जुड़ी वञो, हिकु सुहिणो गीत तव्हांजे लाइ मां प्ले कंदुसि। ऐं उनखां पोइ सभिनी खां पहिरियों हीउ गीत ॿुधूं था, जीअं असांजी ऑडियंस जुड़ी वञे। उनखां पोइ सुहिणा मां कलाम गीत मास्टर रांझन साहब जा सिंधियत जा लाइव ॻाईंदुसि तव्हांजे विच में। त आई थिंक शुरूआत था कयूं हिकिड़े सुहिणे भॼन सां। मास्टर रांझन साहब जो लिखियलु भॼन आहे कि वस न हले बाबा बेवस आहियां। ऐं सची पची हिन संसार में जेको बि इंसानु आयो आहे हुन मालिक जी मर्ज़ी सां आयो आहे, मालिक जी मर्ज़ी सां ई वेंदो। त वस न हले, असांजे वस में कुझु न आहे। ॾिसो मास्टर रांझन साहब केॾा सुहिणा अखर लिखिया, हर तरीक़े जा गीत, हर तरीक़े जा कलाम, हर तरीक़े जा भॼन, गज़ल, कॉमेडी गीत, हर शइ उन्हनि लिखी हुई। अचो शुरूआत कयां थो, वस न हले बाबा बेवस आहियां सां। कि तुंहिंजो ही अथम आसरो, तुंहिंजो ही आधार, सारे जग जा बार खणी थो, साईं मुंहिंजो बि खण भार, साईं मुंहिंजो बि खण भार। अचो प्लीज कमेंट कंदा हलो सभई। गोपाल शहदादपुरी जी स्वागत आहे। वस न हले बाबा बेवस आया, वस न हले साईं बेवस आया, तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाज खपे, तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाज खपे, ॿियो कुझु नथो चाहियां। वस न हले बाबा बेवस आहियां, वस न हले साईं बेवस आहियां। दादा अमर मंजल जो स्वागत है। वीना श्रृंगी जी तव्हांजो भी स्वागत है।
जिय तू रखी साईं मर्जी तुझी, जिय तू रखी साईं मर्जी तुझी, हुजत न तो सा हलंदी मुंहिंजी, हुजत न तो सा हलंदी मुंहिंजी, ॼाणी तो सब जी, ॼाणी तो सब जी, चई छा ॿुधायां वस न हले बाबा बेवस आहियां, वस न हले साईं बेवस आहियां। दादा मोहनदास साहब तव्हांजो बि स्वागत आहे, प्रीति जी तव्हांजो बि, संगीता सुखवानी जी थैंक यू। मदन साने पर गर सा, जेके पया साईं तुंहिंजे पनारे, जेके पया साईं तुंहिंजे पनारे, बिगड़ियल कारज तिन जा छॾे सवारे, बिगड़ियल कारज तिन जा छॾे सवारे, बेअंत आहीं बाबा बेअंत आहीं साईं, अंत न ॼाणा वस न हले बेवस आहियां, वस न हले साईं बेवस आहियां। खाली भरी थो भरिया खाली करी थो, खाली भरी थो भरिया खाली करी थो, खबर नाहे कैसा राजी रही थो, खबर नाहे कैसा राजी रही थो, तोड़ निभाया तो सा तोड़ निभाया तो सा, रांझन चवाया वस न हले बाबा बेवस आहियां, वस न हले बाबा बेवस आहियां। तुंहिंजी महर खपे तुंहिंजी बाझ खपे, तुंहिंजी महर खपे तुंहिंजी बाझ खपे, ॿियो कुझु नथो चाहियां वस न हले बाबा बेवस आहियां, वस न हले बाबा बेवस आहियां, वस न हले बाबा बेवस आहियां, तुंहिंजी महर खपे तुंहिंजी बाझ खपे, ॿियो कुझु बि नथो चाहियां मुंहिंजा साईं, कुझु बि नथो चाहियां। सची पची केड़ा सुहिणा अखर आहिनि दोस्तो, तव्हां ॾिसो मास्टर रांझन साहब हर तरीक़े जा गीत कलाम भॼन गज़ल लिखिया हा, ऐं अहिड़े सूफ़ी मास्टर रांझन साहब खे मां सची पची नमन थो करियां, ऐं हिन प्रोग्राम खे शेयर कंदा हलो, छो जे हीउ तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। मास्टर रांझन सिंधु भवन प्रेजेंट्स फादर्स डे स्पेशल म्यूजिकल धमाका बाय सरल रोशन ऐं मुस्कान चांदवानी जी, तव्हांजो बि स्वागत आहे। अचो दोस्तो अॻिते वधूं था, हिकु ॾाढो सुहिणो मास्टर रांझन साहब जो लिखियल सैड सॉन्ग चवंदुसि मां हिनखे, सिंधी सैड सॉन्ग ॿुधंदासीं। हीअ तव्हां सभिनी लाइ प्लीज़ हिन प्रोग्राम खे तव्हां सभई शेयर कंदा हलो, छो जो ॾाढो सुहिणो प्रोग्राम आहे अॼु जो मास्टर रांझन साहब जे गीतनि कलामनि भॼननि जो। अचो
जे रोज़ रुसंदे मूंखे मैणा मिलंदा, जे रोज़ रुसंदे मूंखे मैणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोते मूं ते खिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोते मूं ते खिलंदा। जे रोज़ रुसंदे मूंखे मैणा मिलंदा, मूंखे मैणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोते मूं ते खिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोते मूं ते खिलंदा। जे रोज़ रुसंदे वास्ते खुदा जे मुख्य माफ कर तू, कढ़ मेरा दिल मां दिल साफ कर तू। वास्ते खुदा जे मुख्य माफ कर तू, कढ़ मेरा दिल मां दिल साफ कर तू। जे रोज़ रुसंदे मूंखे मैणा मिलंदा, जे रोज़ रुसंदे मूंखे मैणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोते मूं ते खिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोते मूं ते खिलंदा। थोरी घणी गाल ते न रुस जानी, तुझी नौकरी कभी सजी जिंदगानी। थोरी घणी गाल ते न रुस जानी, तुझी नौकरी कभी सजी जिंदगानी। जे रोज़ रुसंदे मूंखे मैणा मिलंदा, जे रोज़ रुसंदे मूंखे मैणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोते मूं ते खिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोते मूं ते खिलंदा। ऐं दोस्तों मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि कि बोल सूफ़ी कवि मास्टर राजन साहब की जय जय जय। ऐं दोस्तों सची बची अहिड़ा माना विरला इंसान हिन दुनिया में ईंदा आहिनि मास्टर राजन साहब जहिड़ा, जिन्हनि एॾा सुहिणा सुहिणा गीत कलाम भॼन एॾो सुहिणो थॉट, मां सम्झां थो भई जेको इहो उन्हनि जा जेका थॉट हूंदा हुआ, उन्हनि जी जेकी सोच हूंदी, अलाए जे छा में राज़ी आहे आहिनि आई महिरबान साईं, उनखां पोइ जेके जागन सारी राति, एॾा सुहिणा सुहिणा कलाम गीत, माना इंसान सोच में पइजी वञे कि भई ईअं बि कोई लिखी सघे थो, केॾा माना। त मां नमन कयां थो अहिड़े राइटर खे। ऐं गोपाल शहदादपुरी जी शेयर कंदा हलो, संगीता दीदी थैंक यू सो मच, ऐं सभई मूंसां जुड़ंदा हलो। अचो हाणे नेक्स्ट जेको लाइव सॉन्ग मां पेश कंदुसि तव्हां लाइ, हुनजी त ॻाल्हि ई निराली आहे दोस्तों, ऐं तमामु मज़ो ईंदो, तमामु बहितरीनु माना ही लाल साईं जो भॼन आहे। अचो पेश थो कयां, अचो। ऐं सभई नचंदासीं टपंदासीं पंहिंजे पंहिंजे घर में। आहा क्या बात है। बेड़िया वारा अदाड़े मुहाड़ा लाल ते थी वञा,
बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा, लाल ते थी वञा हो वञा मां त अखो पाइण थी वञा, लाल ते थी वञा हो वञा मां त अखो पाइण थी वञा, हो वञा मां त अखो पाइण थी वञा। बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा, बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा। वाह वाह। असांजे लाल ते पल्लो जो सुहंदो लहरुनि लाइ थी लम्मा, असांजे लाल ते पल्लो जो सुहंदो लहरुनि लाइ थी लम्मा, हो लम्मा माता लहरुनि लाइ थी लम्मा। बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा, बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा। वाह सही वाह। अजय मुकेश भाई जो स्वागत है, मुझा अजीज दोस्त सिंगर अजय मुकेश भाई। असांजे लाल ते सेसा जो चढ़ंदी देगुनि लाइ थी दमा, असांजे लाल ते सेसा जो चढ़ंदी देगुनि लाइ थी दमा, ओ दमा माता देगुनि लाइ थी दमा। बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा, बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा। वाह सही वाह। कमेंट कंदा हलो, कमेंट कंदा हलो। थैंक यू अजय भाई। असांजो लाल आहे नीरे घोड़े ते वांगू वठण थी वञा, असांजो लाल आहे नीरे घोड़े ते वांगू वठण थी वञा, हो वञा माता वांगू वठण थी वञा। बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा, बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा, लाल ते थी वञा हो वञा माता अखो पाइण थी वञा, लाल ते थी वञा हो वञा माता अखो पाइण थी वञा, हो वञा माता अखो पाइण थी वञा। बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा, बेड़ीअ वारा अदाड़ मुहाणा लाल ते थी वञा, लाल ते थी वञा, ओ लाल ते थी वञा। ऐं दोस्तों कंहिं शायर लिखियो आहे कि संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे हैं राम। संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे हैं राम। रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम। पर रागी जो सुनाए रागिनी पर अहिड़ा अखर मास्टर रांझन साहब लिखिया हा कि सची पची
दिल खे आराम थो मिले ऐं हिकु हिकु अखर ॿुधी करे ईअं थो लॻे कि भई असां हिन दुनिया में आया आहियूं पर हुन मालिक जी जेकी रहमत आहे उन लाइ असांखे मास्टर रांझन साहिब जा गीत ऐं कलाम भॼन ॿुधणा पवंदा, छो जो हुन मालिक ताईं पहुचाइण लाइ इहो ई रस्तो आहे। अमर मंजल साहब, थैंक यू सो मच दादा। अमर मंजल मूंखे हमेशह सपोर्ट कंदा आहिनि, लायन अमर मंजल, ऐं मां हमेशह उन्हनि खे चवंदो आहियां कि भई दादा तव्हां लायन अमर मंजल आहियो ऐं सिंधियत लाइ हमेशह सोचंदा आहियो। तो दोस्तों संगीता दीदी के शुक्रगुजार, मां शुक्रगुजारी तो कयां संगीता दीदी जी ऐं दादा मोहनदास जी। दादा मोहनदास जी तव्हांजे चरणनि में भी नमन तो कयां। मास्टर रांझन साहब जा सुपुत्र दादा मोहनदास जी ऐं साईं रोचलदास साहब के वरी नमन कंदुसि, यादि कंदुसि ऐं चवंदुसि कि साईं रोचलदास साहब की जय। मुस्कान चांदवानी जी चवनि था कि अमेज़िंग वॉइस। थैंक यू मुस्कान जी, बस ही मालिक जी आवाज़ ॾिनल आहे, असांजो कुझु बि न आहे। तो दोस्तों अचो हाणे नेक्स्ट जेको असांजो गीत आहे हुन ते हलूं था। नेक्स्ट ॾाढो ज़बरदस्त गीत आहे दोस्तों, मां हिन जो स्पेशल ट्रैक ठाहियो आहे ऐं तव्हांखे ॾाढो वणंदो। सूफ़ी कवि मास्टर रांझन साहब जो लिखियल, ऐं हीउ जेको ट्रैक आहे हिन ट्रैक खे तव्हां ॿुधिजो, तव्हांखे मज़ो अची वेंदो दोस्तों। अचो ॿुधूं था दोस्तों। जिक जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात, जिक जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात। तिन जोगिन साण गुजार, तिन मस्तन साण गुजार, जोगिन साण गुजार, जिक मस्तन साण गुजार। जिक जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात, जिक जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात। आशिक कंहिंखे की न ॾुखाइनि, आशिक कंहिंखे की न ॾुखाइनि, साईं सब में फ़र्क़ु न भाइनि, साईं सब में। आशिक ज़ात रे पुछनि न कंहिंजी ज़ात, पुछनि न कंहिंजी ज़ात रे, पुछनि न कंहिंजी ज़ात। तिन जोगिन साण गुज़ार, तिन मस्तन साण गुज़ार, तिन मस्तन साण गुज़ार, तिन जोगिन साण गुज़ार। जिक जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात, जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात। आहा, क्या बात है। बुखन दुखन में राज़ी आहिनि, बुखन दुखन में राज़ी आहिनि, पतंग वांगे पाण पचाइन, पतंग वांगे पाण पचाइन। अथन अलख जी तात रे, अथन अलख जी तात, अथन अलख जी तात रे, अथन अलख जी तात। तिन जोगिन साण गुज़ार, तिन मस्तन साण गुज़ार, तिन जोगिन साण गुज़ार, तिन मस्तन साण गुज़ार। जिक जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात, जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात।
कैसा की न गलाइन, कौड़ो कैसा की न गलाइन। रांझन मन में राम रिझाइन, रांझन मन में राम रिझाइन। मिठड़ी बोलन लात रे, मिठड़ी बोलन लात, मिठड़ी बोलन लात रे, मिठड़ी बोलन लात। तिन जोगिन साण गुजार, तिन मस्तन साण गुजार, तिन जोगिन साण गुजार। जिक जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात, जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात। तिन जोगिन साण गुजार, तिन मस्तन साण गुजार, तिन जोगिन साण गुजार, जिक मस्तन साण गुजार। जिक जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात, जागन सारी रात रात, जिक जागन सारी रात। तो दोस्तों सभिनी खे चवणु चाहींदुसि कि हैप्पी फादर्स डे। ऐं तव्हांजा कमेंट ॾाढा सुठा सुठा कमेंट मूंखे मिलनि था जी, ॾाढा सुहिणा सुहिणा कमेंट्स तव्हां सभिनी जा मूंखे मिलनि था दोस्तों। वीना शिरंगी जी, वीना शिरंगी जी, उन खां पोइ मुस्कान चांदवानी जी, कशिश रोहरा जी, दादा मोहनदास वालेछा चवनि था वाह दादा तव्हांजो आशीर्वाद आहे बसि। ऐं उन खां पोइ सलमा गुलज़ार मला, सलमा जी तव्हांजो बि स्वागत आहे, सिंध मां आयो आई थिंक। सभिनी जो हिकु दफ़ो वरी स्वागत कयां थो मां हिन सुहिणे पेज ते, मास्टर रांझन साहब जे हिन पेज ते। ऐं जल्दी इहा ई प्रार्थना कंदुसि कि जल्दी लॉकडाउन ओपन थिए, असां वरी लाइव प्रोग्राम कयूं उल्हासनगर रांझन भवन, सिंधु भवन रांझन मास्टर रांझन भवन में। त अचो दोस्तों, ही सुहिणो ॾाढो सुहिणो सिंधी कलाम पेश कंदुसि ऐं तव्हां सभिनी खे ॾाढो आनंद ईंदो ही ॿुधी करे दोस्तों। त अचो ऐं प्लीज़ कमेंट कंदा हलो। गुरमुख भाई तव्हांजो बि स्वागत आहे, गुरमुख शुक्रिया जी। नंगड़ा निमाणीअ दा जिवे तिवे पालना, नंगड़ा निमाणीअ दा जिवे तिवे पालना, 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 जिवे तिवे पालना। नंगड़ा निमाणीअ दा जिवे तिवे पालना, नंगड़ा निमाणीअ दा जिवे तिवे पालना। मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया, मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया। ढकी मुंहिंजा ढोलना ऐब न खोलना, ढकी मुंहिंजा ढोलना ऐब न खोलना, ऐब न खोलना, ऐब न खोलना। नंगड़ा निमाणीअ दा जिवे तिवे पालना, नंगड़ा निमाणीअ दा जिवे तिवे पालना। पैया पनारे लगस तुझे लारे, पैया पनारे
लगस तुंहिंजे लारे जोगी नाल झालना असां वल आवना जोगी नाल झालना असां वल आवना असां वल आवना असां वल आवना नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना। यार सचल तू लथड़े कशाले यार सचल तू लथड़े कशाले घूंघट खोलना बह बह बोलना घूंघट खोलना बह बह बोलना बह बह बोलना बह बह बोलना नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना 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 नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना। नंगड़ा निमाणी दा जिवें तिवें पालना दोस्तों बिल्कुल ॾाढा ॾाढा सुहिणा अखर आहिनि सचल साईं जो कलाम आहे। ऐं दोस्तों एक दफ़ो वरी स्वागत थो करियां सभिनी जो मां सभिनी जा नाला वठणु चाहींदुसि। दादा अमर मंजल थैंक यू सो मच मुस्कान चांदवानी जी गोपाल शहदादपुरी जी नंदलाल शुक्रिया जी स्वागत आहे। ऐं सभई हिन प्रोग्राम खे शेयर कंदा हलो छो जे मास्टर रांझन साहब सूफ़ी कवि मास्टर रांझन साहब जा कलाम गीत भजन असां हिन प्रोग्राम जे थ्रू ॿुधूं था। त दोस्तों अचो हिकिड़ो ॾाढो सुहिणो मुंहिंजो रिलीज़ थियल झूलेलाल साईं जो भजन प्ले कंदुसि उन खां पोइ वरी मां वरी लाइव ॻाईंदुसि तव्हांजे विच में। ऐं हीउ ॾाढो बहितरीनु भजन आहे तव्हांखे तमामु आनंद ईंदो दोस्तों। ऐं प्लीज़ कमेंट करे ॿुधाईंदा हलो कि तव्हांखे हीउ प्रोग्राम कीअं थो लॻे ऐं तव्हां एंजॉय करियो पिया कि नथा कयो प्लीज़ मूंखे ॿुधायो। ऐं मां इहो ई चवंदुसि कि सूफ़ी कवि मास्टर रांझन साहब की जय ऐं हुन लाल साईं खे शुकराना चवंदुसि शुक्र कंदुसि ऐं शुक्र करे करे हीउ ॾाढो सुहिणो लाल साईं जो भजन पेश कंदुसि। शुक्र झूलेलाल तुंहिंजो शुक्र झूलेलाल शुक्र झूलेलाल तुंहिंजो शुक्र झूलेलाल जिंदगानी थे पई गुज़र झूलेलाल शुक्र झूलेलाल तुंहिंजो शुक्र झूलेलाल शुक्र झूलेलाल तुंहिंजो शुक्र झूलेलाल। जिया हलाई तुझी मर्जी तुझे सहारे आया तुझे दर्जी शेवा सामा जीवन पे जो ठाया जिए हलाई तुझी मर्जी तुझे सहारे आया तुझे दर्जी शेवा सामा जीवन पे जो ठाया बख्श मुखे अहड़ो को हुनर झूलेलाल शुक्र झूलेलाल तुंहिंजो शुक्र झूलेलाल शुक्र झूलेलाल तुंहिंजो
वठ साईं घर बि नाहे न हंध विहाणा। मूंखे ॾिनो तो सभु कुझु झूलण, छो न कयां शुकराना। कंहिं वठ साईं घर बि नाहे न हंध विहाणा। मूंखे ॾिनो तो सभु कुझु झूलण, छो न कयां शुकराना। सुखी कयो तो जीवन जो सफ़र झूलेलाल, शुक्र झूलेलाल तुंहिंजो, शुक्र झूलेलाल, शुक्र झूलेलाल तुंहिंजो, शुक्र झूलेलाल। ही मुंहिंजो अभिमान हिकु ॾींहुं टुटणो ही आहे। ही पैसे जो शान हिकु ॾींहुं छुटणो ही आहे। ही मुंहिंजो अभिमान हिकु ॾींहुं टुटणो ही आहे। ही पैसे जो शान हिकु ॾींहुं छुटणो ही आहे। ॾेई छॾ मूंखे तूं थोरो सबर झूलेलाल, शुक्र झूलेलाल तुंहिंजो, शुक्र 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 झूलेलाल। थैंक यू दोस्तों, शुक्रगुज़ार आहियां दोस्तों। तव्हां मोर म्यूज़िक लाइ, तव्हांखे ॿियो बि अगरि म्यूज़िक ॿुधणो आहे सिंधी म्यूज़िक लाइ, तव्हां मुंहिंजो सिंधी सिंगर सरल रोशन पेज बि लाइक करे सघो था मास्टर रांझन पेज सां गॾु। हुन में बि तव्हांखे म्यूज़िक, सिंधी म्यूज़िक मिलंदो। मास्टर रांझन साहिब जा कलाम गीत बि मां ॻाईंदो आहियां। हुन में पोस्ट मुंहिंजा हमेशह हूंदा आहिनि। ऐं दादा मोहनदास चवनि था, सरल जी हैंडलिंग लाइव इवेंट सिंगल हेडेड इज़ एवरी बिग थिंग, थैंक्स एंड कॉन्ग्रेचुलेशंस। दादा बसि मालिक जो करम आहे, इहो त बिल्कुलु प्रभु जो आशीर्वाद आहे कि हीअ सभु असां करे सघूं था। असांखे ठाहिण वारो उहो मालिक ई आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, बसि इहो ई चवंदुसि। ऐं दोस्तो मास्टर रांझन साहिब जो हिकिड़ो सिंधी जेको कलाम आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे। हाणे मां वक़्तु अची वियो आहे कि पेश करियां मुंहिंजो बेस्ट, वन ऑफ द बेस्ट फेवरेट, सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। ऐं हिन लाइ मां थैंक्स चवंदुसि असांजी संगीता दीदी, संगीता सुखवानी दीदी खे, जिन्हनि मूंखे हीउ लिखायो ऐं उन्हनि जो ॿुधी करे मां सिखियो। थैंक यू। रांझन जो ही अर्ज़ अघायो, मता पंहिंजी ॿोलीअ खे भुलायो। सिंधियत जी ही जोत जगाईंदा रहो, जगाईंदा रहो, जगाईंदा रहो। वाह, सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो।
सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। शाद रहो आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। शाद रहो आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। प्यार सां सब खे पंहिंजो बणायो, कौम पंहिंजीअ जो शान वधायो। प्यार सां सब खे पंहिंजो बणायो, कौम पंहिंजीअ जो शान वधायो। वरसियूं ऐं मेला, वरसियूं ऐं मेला, मल्हाईंदा रहो, लॻाईंदा रहो, लॻाईंदा रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सुहिणा आयो कुर्ब कमायो, पंहिंजे मुल्क जी इज़त बचायो। सुहिणा आयो कुर्ब कमायो, पंहिंजे मुल्क जी इज़त बचायो। देश सां दिलड़ी, देश सां दिलड़ी, लॻाईंदा रहो, लॻाईंदा रहो, लॻाईंदा रहो, लॻाईंदा रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। ज़ात पात जो भेद मिटायो, फ़ख्र सां सभई सिंधी सॾायो। ज़ात पात जो भेद मिटायो, फ़ख्र सां सभई सिंधी सॾायो। रुठलनि खे, रुठलनि खे परचाईंदा रहो, परचाईंदा रहो, परचाईंदा रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। शाद रहो आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। शाद रहो आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। जिते हुजो शल शाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। दोस्तों, जीअं मास्टर रांजन साहब चयो कि सिंधी सदाई आबाद रहो, तीअं ई ज़िया साहब भी चयो हुयो कि वफ़ाईअ जा पुतला वफ़ादार सिंधी, हू हर फ़न में आहिनि से होशियार सिंधी। दोस्तों, मां दुबई वियो आहियां, मां स्पेन वियो आहियां, मां अफ्रीका वियो आहियां ऐं 42 देश मां घुमियो आहियां। 42 देशनि में मां परफॉर्म कयो आहे सिंधी म्यूज़िक। त 42 देशनि में मूंखे सिंधी मिलिया ऐं तमामु निवड़त न्याज़ वारा ऐं डाउन टू अर्थ सिंधी मूंखे मिलिया, जिन्हनि खे जेके मिलेनियर भी आहिनि, माना करोड़पति चवंदासीं असां,
पर उन्हनि खे अभिमान बिल्कुलु कोन्हे। अहिड़ा सिंधी सुहिणा सिंधी मिलिया। त मास्टर रांझन साहिबु जेको सिंधी क़ौम लाइ लिखियो आहे कि सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो, बिल्कुलु सही लिखियो आहे दोस्तों। ऐं बसि हिकिड़ो मिंट वठंदुसि ऐं ॿियो जेको गीत आहे मास्टर रांझन साहिब जो लिखियलु, उन लाइ मां तव्हांखे ॿुधायां थो। बसि हिकिड़ो मिंट मूंखे ॾियो। थैंक यू। तो दोस्तों मां तमामु भागन वारो आहियां कि मास्टर रांझन, कवि मास्टर रांझन साहिब जो हिकिड़ो जेको सिंधी भॼन आहे साईं कंवरराम साहिब जो, साईं कंवरराम साहिब जे मथां लिखियलु मास्टर रांझन साहिबु लिखियो हो, पर हुनखे कंपोज़ कंहिं न कयो हो, हुनखे म्यूज़िक कंहिं न ॾिनी हुई, हुनखे धुन कंहिं न ॾिनी हुई। त हिन वक़्तु मूंखे हुनखे कंपोज़ करण जो मौक़ो मिलियो। असांजी रोशनी दीदी मूंखे मौक़ो ॾिनो, रोशनी तोलानी जी, उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। त दोस्तों अचो, कंवर राम तूं जीअ जा जियारा तव्हांखे यूट्यूब ते बि मिली वेंदो ऐं असां सभई ॿुधंदासीं। ही ॾाढो सुहिणो कंवर राम साईं जो भॼन, कंवर राम तूं जीअ जा जियारा, जंहिंजो कंपोज़र आहे तव्हांजो पंहिंजो दास सरल रोशन। हिन में म्यूज़िक बि मां कयो आहे ऐं मास्टर रांझन, कवि रांझन साहिब जा लिरिक्स आहिनि। अचो पेश कंदुसि। ॾाढो सोलफुल भॼन आहे दोस्तों, गौर सां ॿुधिजो। दोस्तों सॉरी, कुछ टेक्निकल मुंहिंजो कैमरा बंदि थी वियो आहे। बसि हिकिड़ो मिंट वठंदुसि, मां कैमरा ऑन कंदुसि, वरी तव्हांजे विच में मां जुड़ां थो। बसि हिकिड़ो मिंट मूंखे ॾियो। थैंक यू सो मच दोस्तों। यस दोस्तों, माफ़ी चाहींदुसि, कुछ टेक्निकल इशू थी वियो जंहिं वजह सां मुंहिंजो कैमरा बंदि थी वियो, लेकिन काई ॻाल्हि न। अचो वरी हाज़िर आहियां, स्वागत थो करियां मास्टर रांझन सिंधु भवन हिन पेज ते। ऐं मास्टर रांझन सिंधु भवन प्रेज़ेंट फादर डे म्यूज़िकल धमाका बाय सरल रोशन। ऐं अचो साईं कंवरराम साहिब जे मथां लिखियलु मास्टर रांझन साहिब जो ही भॼन पेश कंदुसि। थैंक यू संगीता दीदी, थैंक यू सो मच। तमामु सुहिणो भॼन लिखियलु आहे।
राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा। ओ पीली पगड़ी अवारा, सच्चा संत प्रभु अजा प्यारा। ओ पीली पगड़ी अवारा, सच्चा संत प्रभु अजा प्यारा। कंवर राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा। तुहिंजी सुहिणी सूरत न्यारी, तुहिंजे नाम तार को बलिहारी बलिहारी। तुहिंजी सुहिणी सूरत न्यारी, तुहिंजे नाम तार को बलिहारी। ओ कातू कुंडलिन वारा, कंवर राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा। स्वाली की न कये तो खाली, तो वट वचन प्यके मवाली। स्वाली की न कये तो खाली, तो वट वचन प्यके मवाली। तुझा जब डिठासी नजारा, कंवर राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा। तो कुंदर कई कुर्बानी, नई सिर भी खुशी साजानी। तो कुंदर कई कुर्बानी, नई सिर भी खुशी साजानी। आही अमर तू सिंध जा सुहारा, रांझन जे अखिन जा तारा। कंवर राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा। ओ पीली पगड़ी अवारा, सच्चा संत प्रभु अजा प्यारा। कंवर राम तू जिया जा जियारा, कंवर राम तू जिया जा जियारा। बोल साईं कंवरराम साहेब की जय, साईं रोचलदास साहेब की जय, सूफी कवि मास्टर रांझन साहेब की जय। साचो दोस्तों, बेस्ट बेस्ट भजन साईं जन जो लिखियल। अले जे छा में राज़िया, अले जे कैसा राज़िया, अले जे छा में राज़िया, अले जे कैसा राज़िया। कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया,
कोई राजा कोई फकीर बाज़ीगर जी बाज़िया अले जे छा में राज़िया अले जे कैसा राज़िया अले जे छा में राज़िया अले जे कैसा राज़िया। तो बह कर तकबर छद कर निवड़त जरे जरे तो बह कर तकबर छद कर निवड़त जरे जरे कह जे लाए तो कूड़ करी वेंद खाली हथड़ा धरे कह जे लाए तो कूड़ करी वेंद खाली हथड़ा धरे अले जे छा में राज़िया अले जे कैसा राज़िया अले जे छा में राज़िया अले जे कैसा राज़िया। डकंदो रहो हरदम हुन खां जो कंहिंखां की न डरे डकंदो रहो हरदम हुन खां जो कंहिंखां की न डरे यारी रख रांझन हुन सां जो दम दम कदर करे यारी रख रांझन हुन सां जो दम दम कदर करे अले जे छा में राज़िया अले जे कैसा राज़िया अले जे छा में राज़िया अले जे कैसा राज़िया। पीर पैगंबर के ही वया वेंदो हर को सफर करे पीर पैगंबर के ही वया वेंदो हर को सफर करे हाकिम हुक्म हलाए व्या व्या जालिम जुल्म करे हाकिम हुक्म हलाए व्या व्या जालिम जुल्म करे अले जे छा में राज़िया कैसा राज़िया छा में राज़िया अले जे कैसा राज़िया। को राजा को फकीर बाज़ीगर जी बाज़िया को राजा को फकीर बाज़ीगर जी बाज़िया अले जे छा में राज़िया अले जे कैसा राज़िया छा में राज़िया अले जे कैसा राज़िया। ऐं दोस्तों सभिनी खे फादर्स डे जूं वाधायूं थो ॾियां ऐं दादा मोहनदास साहब ॾिसो केॾो सुहिणो कमु कयो आहे संगीता दीदी केॾो सुहिणो कमु कयो आहे फादर्स डे ते पंहिंजे पिता साहब मास्टर रांझन साहब खे यादि कयो आहे। ऐं दोस्तों अची विया आहियूं हाणे अंतिम पड़ाव ते ऐं अचो वेंदे वेंदे दोस्तों मां वेंदे वेंदे हिकु ॾाढो सुहिणो भॼन पेश कंदुसि। दोस्तों सब प्लीज कमेंट कंदा हलो ऐं अचो बस हिकिड़ो मिंट वठंदुसि दोस्तों तव्हां सभिनी जो ऐं स्वागत थो करियां हिन सुहिणे प्रोग्राम में सभिनी जो दोस्तों मास्टर रांझन सिंधु भवन पेज ते मां सभिनी जो तहे दिल सां स्वागत थो करियां। ऐं दोस्तों फाइनली अंतिम पड़ाव ते पहुची विया आहियूं लास्ट एंड फाइनल मां छा चवंदुसि तव्हां ॿुधो हिन सुहिणा अखर ॿुधो मास्टर कवि रांझन साहब जा वेंदे वेंदे। मुंहिंजी बेड़ी अथई विच सीरते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीरते
पल्लो पाया थो मां ज़िंदह पीर ते, पल्लो पाया थो मां ज़िंदह पीर ते। मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, पल्लो पाया थो मां ज़िंदह पीर ते, बासूं बासिया थो मां ज़िंदह पीर ते। जो तिन वारा लाल उडेरा, जो तिन वारा लाल उडेरा, कई कन था तो दर फेरा, कई कन था तो दर फेरा। तुझी महरा अमीर फकीर ते, तुझी महरा अमीर फकीर ते, पल्लो पाया थो मां ज़िंदह पीर ते, पल्लो पाया थो मां ज़िंदह पीर ते। दोस्तों वेले वेले अचो। लास्ट एंड फाइनल वेले वेले दोस्तों तव्हां सभिनी लाइ हैप्पी फादर्स डे। सभु पंहिंजे पंहिंजे पिता साहब खे चरणनि ते हथ रखंदा ऐं आशीर्वाद वठंदा अॼु जे ॾींहुं। अचो। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा। बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमा ये है। बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमा ये है। वो जिंदगी में कल क्या बनेगा, हर एक नजर का सपना ये है। कोई इंजीनियर का काम करेगा, बिजनेस में कोई अपना नाम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ। दोस्तों मां इजाज़त तो वठा। सूबी कवि मास्टर राजन हिन पेज ते 7 साल पहले मां परफॉर्म कयो दोस्तों, ऐं मूंखे तमामु मज़ो आयो। सेम फादर्स डे ते अॼु मूंखे मौक़ो मिलियो आहे। सभिनी खे हैप्पी फादर्स डे। मास्टर राजन सिंधु भवन प्रेजेंट फादर्स डे म्यूजिकल धमाका बाइक। सरल रोशन तव्हांखे कीअं लॻो प्लीज़ तव्हां मूंखे मैसेज करे ॿुधाइजो। ऐं दोस्तों थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। वेंदे वेंदे जय झूलेलाल।